तॾहिं त वॾे साईं जा कातिल तव्हांजी अखियुनि में अखियूं मिलाए निकिरी विया। ना मां साइंदा उन्होंने एतरी जुज़त ही ना हुई जो हू मूंसां अखियूं मिलाए सघनि। हा, बाक़ी सावल जी अखियुनि में एहसासु हुयो, दुख बि नज़र आयो ऐं उनजे चेहरे मां साफ़ साफ़ नज़र अची रहियो हो त हू मूं मां रहम दिली जी उम्मीद रखी वेठो आहे। पर मां उन्हनि तरफ़ खां पंहिंजो मन मोड़े छॾियो जंहिंमहिल सॼे ॻोठ जे साम्हूं सावल जी तज़लील कई वई। इहा ई हक़ीक़त आहे। मां हिन ॿिन्ही जहाननि जे सरदार जो कसम खणी थो चवां, जेकॾहिं मां कूड़ हणां त ख़ुदावंदे करीम मूंखे कॾहिं बि बख़्श न करे। हिन फ़ैसिले में सभु सबूत मुंहिंजे ख़िलाफ़ आहे ऐं सभु ॻोठ वारा मूंखे कूड़ो था सम्झनि, पर मां हिन भले साईं खे पंहिंजे मथे ते रखी ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी हिन पाक कलाम जो कसम खणी चवां थो त मूं वॾे साईं खे नाहे मारियो। मां बेगुनाह आहियां ऐं मां हे कसम एॾी करे नथो खणां त जीअं मूंखे पंहिंजी जान बख़्शराइणी। मां अल्लाह जे पाक कलाम खे मञदे तव्हांखे जान जी अमान ॾियां थो, पर मां एॾो भलो बि न आहियां जो पंहिंजे पीउ जे कातिलनि खे पंहिंजी अखियुनि जे साम्हूं हिन ॻोठ में घुमंदो ॾिसां। जेकॾहिं तव्हां हिते रहंदव न त ॿियनि ॻोठ वारनि सां तव्हां जूं नफ़रतूं वधंदियूं। हिन ॻोठ जो सुकून अमन अमान बर्बाद थींदो, जेको मां हरगिज़ कंहिं सूरत नथो चाहियां। इन्ही करे तव्हांखे ही ॻोठ छॾे हमेशा लाइ हितां वञिणो पवंदो ऐं हिन फ़ैसिले ते अमल अॼु जो अॼु थींदो। जाबिर, हुकुम बाबा साईं, हिननि खे अॼु जो अॼु हिन ॻोठ मां धिक्कारी ॿाहिरि कढ। 5 मिंट वॾाण बाबा साईं। पर यादि रहे, हिननि जी जान खे को बि ख़तरो न थिए। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।